ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 216 किस्त में भी रबन सां इंसाफ़ कोन थियो। कमीने कमाल ख़ान रबन जी अखियुनि में धूड़ विझी ओठे खे मुजरिम साबित करे रबन जे साम्हूं बीहारे छॾियो ऐं रईस गफ़ार ख़ान सभई ॻोठ वारा ओठे खे ई रबन जो असल ॾोही साबित करे वेठा। पर कमीने कमाल ख़ान न ॼाण त पंहिंजी शैतानी ॼार में ओठे जहिड़ा केतिरा ई माण्हू फासाए छॾिया आहिनि। ना सिर्फ़ ओठो पर ओठे जो बिलावल ऐं उन सां गॾोगॾु अदड़ू आचर भी कमाल ख़ान जी ॼार में फाथल आहे। ॿियो त ॿियो कमीने कमाल ख़ान जेको 10 लखनि जो ग़ुलाम जहिड़े दलाल खे चेक ॾिनो आहे, छा उहो चेक पास थींदो? बिल्कुलु न। कमीनो कमाल ख़ान ग़ुलाम खे भी धोखो ॾेई छॾींदो। पर रबन खे ख़बर पइजी वई आहे त अदड़ू मूंखे छो रोकियो। जॾहिं मां ओठे ॾे बंदूक सिधी करे मारण जी कयां पियो त ओठे मूंखे छो रोकियो। रबन खे इन ॻाल्हि जो शक थी पियो आहे। जेकॾहिं ओठो ई असल ॾोही आहे त पोइ अदड़ू मूंखे आख़िर छो रोकियो, जॾहिं त मीरा सां गॾु अदड़ू भी उन जाइ ते क़ैद हुयो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 216 किस्त में असल ॾोही त साबित न थी सघियो आहे, पर आहे उहो कमीनो कमाल ख़ान ई जंहिं पंहिंजी शैतानुनि चालुनि में ओठे खे मज़बूत कैदी बणाए छॾियो आहे। ऐं ही उहो कमीनो कमाल ख़ान आहे जंहिं मीरा खे पूरा 40 एपिसोड पाण सां कैद करे हर रोज़ ज़ुल्म बर्पा कंदो हो। कमीने कमाल ख़ान ना सिर्फ़ मीरा जी लॼ लुट कई पर उनखे ज़हनी मरीज़ भी करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ असांजी HD TV खे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो भी नशर थी चुको आहे, जेको सिर्फ़ असांजी HD TV YouTube चैनल ते हलंदो आहे। हर जुमे जी शाम 7 बजे ॾिसण न विसारींदा ज़हर थी वई ज़िंदगी, जंहिंजी 5वीं किस्त ईंदड़ जुमे ते शाम 7 बजे हलंदी। यादि हुजे त ही ड्रामो हर जुमे जी शाम 7 बजे हलंदो आहे, उहो भी सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD TV YouTube चैनल ते। अल्लाह हाफ़िज़।